अदा सब खां पहिरियां दुरूद सलाम उन सरदार ते जेको सभिनी जहाननि जो सरदार आहे। छो जो असां सरदारी जे ख़िलाफ़ु निकिता आहियूं त असां लाज़मी आहे त असां जंहिं सरदार खे मञूं था उन जे नाले खां ई शुरूआति कजे त बेशुमार दुरूद उन सरदार ते जेको हक़ीक़ी सरदार आहे। अॼु असां नसरुल्लाह जे उन काज़ खे खणंदे सभई दोस्त उन जा भाइर उन जी अमड़ ऐं सभु दोस्त हिते पहुता आहियूं। अॼु 164 लाइ रखियलु हुयो त जेके बयान पुलिस सही सां रिकॉर्ड न कया हुआ त उन खां पोइ कंप्लेनेंट साइड जेका अमड़ आहे नसरुल्लाह जी ऐं हुन जो भाइर ऐं जेके कज़न्स आहिनि उन्हनि चयो त असां 164 कराईंदासीं ऐं माजिस्ट्रेट जे अॻियां हली पंहिंजा सही बयान ऐं असुल हक़ीक़तूं बयानु कंदासीं। उहा 24 तारीख़ लाइ फिक्स हुयो, पर मीनवाइल असां तव्हां सभिनी खे ॿुधायो हुयो त फैमिली खे थ्रेट कयो थो वञे पियो, उन्हनि खे धमकियूं ॾिनियूं थियूं वञनि पियूं ऐं अलॻि अलॻि तरीक़नि सां उन्हनि खे हिरासा कयो थो वञे पियो। इन जे लाइ असां कोर्ट में एप्लीकेशन ॾिनी त महिरबानी करे 24 खां पहिरियां इन मैटर खे फिक्स कयो जीअं असां जल्दी पंहिंजा सही हक़ीक़तूं जेके आहिनि उहे कोर्ट जे साम्हूं रखी सघूं। पर उहा एप्लीकेशन असांजी डिसमिस थी हुई, पर जज साहब डायरेक्शन ॾिनियूं SSP खे त हू इन्हनि जी सिक्योरिटी खे इंश्योर करे। अॼु मैटर फिक्स हुयो, हिकिड़ो त रिमांड ते रखियलु हो, ॿियो 164 जी स्टेटमेंट लाइ रखियलु हो जंहिं लाइ असां सभु पहुतासीं हिते। अनफॉर्चुनेटली बदकिस्मतीअ सां जज साहब सां का अनहोनी थी पई ऐं हू छुट्टी ते आहिनि। उन खां पोइ असां इंचार्ज जज खे रिक्वेस्ट कई त विटनेसिस अंदरि थ्रेट आहिनि, उन्हनि खे हिरासा कयो थो वञे पियो, लिहाज़ा तव्हां असांजो बयानु रिकॉर्ड कयो। पर हिकिड़े ॾींहं जे करे हुननि चयो त आउं सुबुह जो इन खे रखां थो, जंहिंखे अदर साइड स्ट्रिक्टली अपोज़ कयो, उन्हनि काफ़ी सख़्ती सां इन खे अपोज़ कयो त सुभाणे न रखो। पर वरी बि असां कोर्ट खे ॿुधाइण जी पूरी कोशिशि कई त विटनेसिस जेके आहिनि उहे अंडर थ्रेट आहिनि, उन्हनि खे धमकियूं ॾिनियूं थियूं वञनि पियूं, महिरबानी करे इन खे सुबुह ताईं रखो। जेको बयान लाइ माजिस्ट्रेट साहिबु सुबुह जे लाइ रखियो आहे, सुभाणे इंशाअल्लाह ताला गवाहनि जा कंप्लेनेंट नसरुल्लाह जी अमड़, हुनजो भाउ ऐं हुनजो कज़न जेके गॾु हुआ हुन सां उन टाइम ते हू पंहिंजा बयान रिकॉर्ड कराईंदा। गॾोगॾु असां रिमांड लाइ बि रिक्वेस्ट कई आहे त जेसिताईं 164 नथो थिए ऐं जेके नयूं हक़ीक़तूं जेके पुलिस रिकॉर्ड ते अञा न आंदियूं आहिनि उहे अचनि थियूं त उन जे लाइ उन अक्यूज़ जी ज़रूरत आहे त हुनजो रिमांड अञा वधीक पुलिस खे ॾियो त जीअं जेके हक़ीक़तूं साम्हूं अचनि थियूं त उन ते सही सां इन्वेस्टिगेशन थी सघे ऐं उहे जेके माण्हू इन्वॉल्व आहिनि उन्हनि जी अरेस्ट खे जेको आहे वो इंश्योर करे सके पुलिस पंहिंजो हुयो। उन में जज साहब रिमांड जेको आहे अञा ऑर्डर पास न कयो आहे। असां जेका आर्ग्यूमेंट्स ॿुधा अथई ऐं उन में असां इहा ई रिक्वेस्ट कई आहे जज साहब खे त हिन जो रिमांड वधायो वञे, छाकाणि त हिन में GIT जुड़ी आहे ऐं ॿिया जवाबदार गिरफ़्तार करणा आहिनि ऐं हिन जी पॉइंट ते हिन जो ॿियो भाउ विरूपोश आहे, ॿिया बि आहिनि, हीअ पॉइंट ऐड कंदो त ॿिया जवाबदार गिरफ़्तार थी सघनि था। इन करे जेको आहे रिमांड वधायो वञे। उहो ऑर्डर पास न थियो आहे पर उहो ऑर्डर पास थींदो। ऐं बाक़ी जेको 164 रिकॉर्ड करण जे लाइ फोती जी अमड़, मसमात पठाणी ऐं याकूब ऐं सलाउद्दीन जी लॻल हुई त उन में जज साहब अनफॉर्चुनेटली जेका मोकल ते आहे इन करे उन्हनि सुबुह जी तारीख़ रखी आहे। पर ॿी धुर जे वकील जेके जवाबदारनि जा वकील साहब हुआ उन्हनि ॾाढो अपोज़ कयो। उन्हनि चयो त 29 तारीख़ ॾियो या हफ़्ते खनि जी ॾियो, पर उन ते जज साहब उन्हनि जी तारीख़ सुभाणे जी लाइ रखी अथई त सुभाणे इंशाअल्लाह अल्लाह कंदो बहितरी थींदी, 164 जेका उहा रिकॉर्ड थी वेंदी इंशाअल्लाह। जेको बि असांजो जवाबदारनि जी या जेके ज़ाहिर कंदा त पोइ उन खां अॻिते फ़र्ज़ जेको प्रोसीडिंग थींदी ऐं असांखे पुलिस में उमेदु आहे त इंशाअल्लाह फेर इन्वेस्टिगेशन थींदी ऐं जेके जवाबदार हक़ी आहिनि उन्हनि खे इंशाअल्लाह हथ कड़ी हणी साॻी कोर्ट में पेश कंदो SSP साहब, इंशाअल्लाह अम्मा खे इंसाफ़ मिलंदो। यहाँ तक सारी पुलिस की बात मैं नहीं करूँगा, लेकिन पुलिस डिपार्टमेंट के अंदर ऐसे लोग हैं जो ये सारी चीज़ें उनके लिए बिल्कुल अभी कोई ओपिनियन दिया नहीं जा सकता। हम अभी तक अच्छी उम्मीद रखते हैं, हालांकि हमारे साथ नाजायज़ी हो चुकी है, लेकिन हम फिर भी SP साहब जो बैठे हुए हैं उनको बताते हैं कि हम आपसे अच्छी उम्मीद रखते हैं। तो लिहाजा उस अच्छी उम्मीद को नज़र रखते हुए इंशाअल्लाह ताला इंसानियत भी एक ग्राउंड है, जहाँ तक जिम्मेदारियाँ बाकी हैं वहाँ इंसानियत है, वो हर इंसान इंसानियत रखता है। तो इंशाअल्लाह ताला हम ये सोचते हैं अभी तक कि हर किसी के अंदर इंसानियत मौजूद है, अल्लाह के बंदे मौजूद हैं। इंशाअल्लाह ताला हम उम्मीद रखते हैं कि हमारा जो सही केस है, जो सही बयानात हैं और जो कल्पर्ट्स इसमें इन्वॉल्व हैं वो इंशाअल्लाह ताला SP साहब इसको इंश्योर करेंगे कि वो अरेस्ट करके एक दिन इस कोर्ट में उनको हथकड़ी में लेकर ज़रूर आएंगे इंशाअल्लाह।